शहीद कयो अथऊं। अचो मां जे हथ ते बैयत कयो मौत जी, तेसि ताईं वापसि न हलंदासीं या पंहिंजे जान जो नज़रानो ॾींदासीं या उस्मान जे खून जो। शान उस्मान ज़रूर है, शान उस्मान ज़रूर है। सहाबा वॾे प्यार ऐं मोहबत सां मौत जी बैयत था करनि, उस्मान जे मौत जो पला वठण जी, पंहिंजे मौत जी बैयत था करनि। मुस्तफ़ा जे हथ ते बैयत थी वई। पाण फरमायूं त चूंकि असां ते ख़बर आई आहे, थी सघे थो ख़बर ग़लति बि हुजे, पोइ हेॾी प्यारी बैयत जेकी तव्हां कई आहे उस्मान जे पलो वठण जे लाइ, इन में उस्मान न हुजे वठूं त उन जे लाइ त, पर मतां पाण जीअरो हुजे हिन को रहिजी वञे। पाण फरमायूं त साहिब ॾिसो था हे छा आहे? चयोसीं इहो तव्हांजो हथ मुबारक आहे। पाण फरमायूं कहिड़ो? चयोसीं सॼो हथु आहे। पाण फरमायूं हे अॼु मां पंहिंजो सॼो हथु उस्मान जो हथु थो बणायां। पाण फरमायूं हे मां मुहम्मद जो हथु, हे उस्मान मूंसां बैयत थो करे। शाइर शेर में चयो हथु सॼो उस्मान जे हथ जो कयो नाइब नबीअ, हथु सॼो उस्मान जे हथ जो कयो नाइब नबीअ। ॾिसो त बैयत में न पर उस्मान जो निर्वार आ, अबू बकर हैदर ॿई ओड़ो जुवां दरकार आ। अॻे सोन खे कसवटीअ ते लाहींदा, कंहिं सिकनि खे कंहिं ते चकमक ते आणींदा, खोटे ऐं खरे जी ख़बर पवंदी। भई हूंदो न अॼु बि नोट निकिता आहिनि के जाली के नकली, उन्हनि जे लाइ कहिड़ियूं बतियूं के अहिड़ा बल्ब हया अथऊं जो उन ते खरे ऐं खोटे जी, सचे ऐं कूड़े जी ख़बर पवंदी आहे। पाण फरमायूं था अली हेॾे था, अलीअ जे हथ ते कुल्हे ते हथु रखी पाण फरमाइनि था त अली अलाह ताला तोखे मोमिन ऐं मुनाफ़िक़ जे लाइ सुञाण जे लाइ तोखे अलाह ताला मुक़ररु कयो आहे। साईं मां खे कीअं? पाण नगर नगर गली गली अली गली, नगर नगर गली गली, नगर नगर गली गली, जोर से जोड़ी अली, नगर नगर गली गली, नगर नगर गली गली। असां अली साईं में तो ॾाढा जो अली अली, नगर नगर गली गली। अली अल्लाह ताला तोखे इन हवाले सां मूंखे ॾिनो आहे त तोसां मुनाफ़िक़ ऐं मोमिन जी ख़बर पवंदी। साईं मूंसां कीअं? पाण फरमायूं त अली जेकॾहिं तोसां जेको माण्हू मोहबत रखे थो इहो मोमिन थी, जेको तोसां दिलि में बुग़्ज़ रखे थो इहो मुनाफ़िक़ थी। अब ॻाल्हि सम्झ में आयो? माना ईमान ऐं मुनाफ़िक़े जी कसवटी सैयदना अली मुर्तज़ा साईं आहे। अली साईं सां मोहबत त मोमिन, अली साईं सां बुग़्ज़ त मुनाफ़िक़। पाण फरमायूं शाइर चयो हुब अली ईमान वा ऐं बुग़्ज़ उन जो निफ़ाक़, हुब अली ईमान ऐं बुग़्ज़ उन जो निफ़ाक़। फ़ैसिलो कतई कयो ख़ुदि मुस्तफ़ा मुहदारा, अबू बकर हैदर ॿई ओड़ो जुवां दरकार आ। अंत मिन्नी मंज़िलत हारून मिन मूसा मगर, अली तूं मूंसां दीन में मुआविन ऐं मददगार आहे। साईं मां पाण फरमायूं हा ईअं मददगार ऐं मुआविन आहे जीअं मूसा अलैहिस्सलाम सां हारून अलैहिस्सलाम हुयो, पर अली हारून नबी बणियो। अली अला नबी आबादी, मूंखां पोइ नुबुवत कोन्हे, तूं नबी न बणिजी सघंदे पर मुआविन ऐं मददगार बणियो ज़रूरु। हारून मिन मूसा मगर, बकर हैदर ॿई ओड़ो जुवां दरकार आ। छा थियो जे राफ़िज़ी राज़ी न आ सहाब खां, छा थियो जे राफ़िज़ी राज़ी न सहाबा जो दुश्मन अल्लाह ने, जोर से जो सहाबा जो दुश्मन अल्लाह ने, राफ़िज़ अल्लाह ने। छा थियो जे राफ़िज़ी राज़ी न आ सहाब खां, छा थियो जे राफ़िज़ी राज़ी न आ सहाब खां। बसे रज़ा नामो संदन ॾिस बैअतुर रिज़वान आ। अल्लाह केड़ी बेत वणी जो फरमाए त लक़द रज़ी अल्लाहु अनिल मुमिनीन इज़ युबाइऊनक तहत शजर, मां अल्लाह उन्हनि मोमिननि खां राज़ी थियूं जेके नबीअ सां वण जे हेठि बेत पिया करनि। हे चमड़ो मञे न मञे, अल्लाह जो रज़ानामो क़ुरान में लिखियो पियो आहे। ॻाल्हि सम्झ में आई कि न बाबा? तवजो आहे? माशाअल्लाह माशाअल्लाह।
बेहतरीन मेहमान हजरत साईं हाफिज अरशद साहब इंधड़ दामत बरकातुहुल आलिया परे खां सफ़र करे तव्हां असांजा महिमान आया आहिनि। अल्लाह ताला उन्हनि जे इल्म में बरकत नसीब फरमाए। चंद लफ़्ज़ ॿुधी वठो बाबा, तवजो थोरो। शाइर शेर में चयो, खां पुछ तया काथे अबू बकर ऐं उमर, राफ़िज़ीअ खां पुछ तया काथे अबू बकर ऐं उमर। अबा पुछो त काथे आहे अबू बकर साईं, काथे आहे उमर साईं? राफ़िज़ी कुतुब ओए राफ़िज़ीअ खां पुछ तया काथे अबू बकर ऐं उमर, राफ़िज़ीअ खां पुछ तया काथे अबू बकर ऐं उमर। शाहिदी दुश्मन बिॾे बिन जे मज़ारुनि जी अदा, ओए आसमान जो बि थूकारे संदसि मुंहं में पवे। मथे जो मुंहुं करे थुको छॾाईंदो त काॾे वेंदी आहे? आसमान पंहिंजे मुंहं में पवंदसि। आसमान जो बि थूकारे संदसि मुंहं में पवे, आसमान जो बि थूकारे संदसि मुंहं में पवे। आगिला आदत बणी चोड़नि टमारनि जी अदा, ओ छो न दे हो को भला डोको हणी अब्दुल गनी, छो न दे हो को भला डोको हणी अब्दुल गनी। जो बणियो असहाब जो मंसूर मंगणहार आ, अबू बकर हैदर ॿई पोड़ो जवान दरकार आ। तव्हांजो तमामु घणो टाइम वरितुमि, हाणे न थींदो। आख़िर में साईं मोहतरम साईं अब्दुल क़यूम जोहर बिरहोई, अल्लाह ताला उन्हनि जे बि ज़िंदगीअ में अल्लाह ताला उन्हनि जे इल्म हिल्म में बरकत अता फरमाए। उन्हनि हिन ई शहर जे ग़ालिबनि ते मुअज़्ज़ज़ शख़्सियत जे मथां हिकिड़ो मरसियो लिखियो आहे, हाजी करीम बख्श साहब। अल्लाह साईं उनजी क़बर जे मथां बि रहमत जा मींहं नाज़िल फरमाए। हाजी करीम बख्श ते रहमत हुजे खुदाया, हाजी करीम बख्श ते रहमत हुजे खुदाया, ऐं मां मोहतरम जो जन्नत हुजे खुदाया। हाजी करीम बख्श ते तौहीद सां महबत दिल खे पसंद सुन्नत, शान सहाबा सां बि हरदम रही अक़ीदत। तौहीद सां महबत दिल खे पसंद सुन्नत, शान सहाबा सां बि हरदम रही अक़ीदत। मोमिन जे रोज़ महशर, मोमिन जी रोज़ महशर इज़्ज़त हुजे खुदाया, ऐं मां मोहतरम जो जन्नत हुजे खुदाया। हाजी करीम बख्श ते रहमत हुजे खुदाया, ऐं मां मोहतरम जो जन्नत हुजे खुदाया। हाजी करीम बख्श ते पाबंद दीन जो इंसान शान वारो, मस्जिद सां दिल लॻाए वेठो वक़्त सारो। पाबंद दीन जो इंसान शान वारो, मस्जिद सां दिल लॻाए वेठो वक़्त सारो। औलाद खे बि अहिड़ी
निस्बत हुजे खुदाया ऐं माग मोहतरम जो जन्नत हुजे खुदाया हाजी करीम बख्शते बातिल अकीदे आरो दीवार हो सदाई महबूब मुस्तफा सा फिर प्यार हो सदाई महबूब मुस्तफा सा फिर प्यार हो सदाई उन शख्स ते खुसूसी शफकत हुजे खुदाया ऐं माग मोहतरम जो जन्नत हुजे खुदाया हाजी करीम बख्शते सालिह अमल जो साहबो ऐं नेक माण्हू बेहतर हर दम दुआ उन जो आहे बिरोही जो हर सालिह अमल जो साहबो ऐं नेक माण्हू बेहतर हर दम दुआ उन जो आहे बिरोही जो हर जन्नत मिसाल उन जी तुरबत हुजे खुदाया ऐं माग मोहतरम जो जन्नत हुजे खुदाया हाजी करीम बख्शते रहमत हुजे खुदाया